नाज़रीन अस्सलाम वालेकुम। मां मंजूर शेख ऐं साईं यूनुस महर साहब जन तव्हांजे आॾो हाज़िर आहियूं। ऐं अॼु वॾा असांखे इवेंट्स नज़र अचनि था हिक ॿिए जे पोयां, छाकाणि त डॉक्टर कैप्टन सफदर जी गिरफ़्तारी ऐं उन खां पोइ जो जेको सॼो मंज़र आहे उहो पाण पंहिंजे गुज़िरियल प्रोग्राम में गुफ़्तगू करे आया आहियूं। ऐं यूनुस साहब, ही जेका अॼोकी जेका असांखे ख़बरुनि जो जेको वचूड़ आहे उहो बि वॾो इंट्रस्टिंग आहे। ऐं पाण ॻाल्हि कयूं पिया त काफ़ी सीरियस, काफ़ी संजीदा सूरताल हुई जंहिं क़िस्म जो इहो कराची एपिसोड या कराची जो वाक़ियो हाणे चइजे थो, सम्झो। ऐं जी जी सर। आई जी साहब सां बिलावल भुट्टो ज़रदारी वञी मिलियो। साईं आर्मी चीफ जेको आहे नोटिस वरितो आहे ऐं फ़ोन बि कई अथसि बिलावल भुट्टो ज़रदारी खे। वरी असांखे चीफ मिनिस्टर साहब जी प्रेस कॉन्फ्रेंस बि ॿुधण जो मौक़ो मिलियो। उन्हनि बि हिकिड़ी वज़ारती जेका कमेटी आहे उहा ठाहिण जो ऐलान कयो आहे। कोर कमांडर कराची जेको आहे उहो रिपोर्ट ॾींदो आर्मी चीफ खे। ऐं गॾोगॾु जेको हिकिड़ो वॾो इम्पोर्टेंट जेको असांखे मामिलो नज़र आयो त पुलिस जी हाई कमांड जेकी आहे उन्हनि चयो त असां मॉरली ॾाढा जेको जेके आहियूं हिट थिया आहियूं ऐं प्रोफेशनली जेको आहे ड्यूटियूं बरक़रार रखणु जेको आहे असांजे लाइ मुमकिन आहे, तंहिं करे महिरबानी करे असांखे मोकल ॾियो। बहरहाल आई जी साहब त चयो आहे उन्हनि खे तव्हां जारी रखो, हीअ सूरताल आहे वग़ैरह हेॾा वग़ैरह वग़ैरह। पर ही सूरताल जेकी आहे कीअं पिया ॾिसो कहिड़ो कहिड़ो रुख पई अख़्तियार करे, छा जांच थींदी, छाकाणि त असां वटि जॾहिं कमेटियूं ठहंदियूं आहिनि त तव्हांखे ख़बर आहे त हुनजो असुल मक़सदु छा हूंदो आहे। हिन दफ़े छा पियो थिए? सही मुंहिंजो ख़्याल त इहो आहे त हींअर त हाणे ॼणो इंतिहा थी वई आहे। जॾहिं सिंध जे पुलिस जो IG बि महफ़ूज़ न हुजे ऐं 2 बजे बिलावल भुट्टो ज़रदारी साहब चए थो त 2 बजे IG साहब जे घर खे घेरो कयो वियो। उन खां पोइ पुलिस वारा इहो चवनि था त IG साहब सां मेन हैंडलिंग थी। तव्हां सम्झो था त हाणे IG जेको आहे मेन हैंडलिंग जो मक़सदु इहो आहे त कंहिंखे धिका ॾियनि ॾिजनि, कंहिंखे हिरासण कजे। हाणे जेकॾहिं सिंध जे IG सां बि ईअं थी सघे थो त हू त कमांडर आहे असां वटि, अमन अमान जे हवाले सां, ॾोहनि ते ज़ाब्तो आणण जे हवाले सां ऐं कानून खे नाफ़िज़ करण जे हवाले सां। त मां त सम्झां थो त इहो ॾाढो इंतिहाई अफ़सोसनाक वाक़ियो आहे। इहो जेकॾहिं न थिए हा त वधीक बहितर हो, छो त जेके ताक़तवर धुरियूं जिन इहो वाक़ियो कयो उहे जेकॾहिं तज़ियो कंदियूं त उन्हनि खे छा हासिलु थियो? उन्हनि खे इहो हासिलु थियो त 11 कलाक जी जेको आहे सो मरियम नवाज़ साहब जो जेको आहे सो शरीक हया जी 11.5 कलाक या 11 कलाक उनजी जेको आहे सो थाणे ते हुनखे विहारियो वियो, हुनजो जेको आहे सो ज़ामिन थी वियो। केस त एॾो वॾो कोन हो जो ही अहिड़े नमूने सां इन्हनि रिएक्ट कयो ॼण को ख़ुदा न ख़ास्ता मुल्क ते को जेको आहे सो को कू थियो हुजे ऐं IG खे गिरफ़्तार कयो वियो हुजे। माज़ी में इहो थींदो रहियो आहे त वज़ीर आज़म जे घर जूं दीवारूं टपी करे, रेडियो पाकिस्तान जे दीवारूं टपी करे, TV जूं दीवारूं टपी करे असांजे जेको आहे सो ताक़तवर धुरियुनि इहे माज़ी में मुज़ाहिरा कया आहिनि। पर अॼोको वाक़ियो जेको आहे सो इंटरनेशनल तौर ते पाकिस्तान जी वॾी हज़ीमियत थी आहे। पाकिस्तान जे लाइ ॼणो कोई हिकिड़ो शेमफुल क़िस्म जो वाक़ियो हुयो। सॼी इंटरनेशनल मीडिया हिन ते फोकस कयो, लंडन खां वठी, अमेरिका खां वठी, हिंदुस्तान खां वठी सभिनी हिन ते जेको आहे सो ॻाल्हि ॿोल कई ऐं असांजे सहाफ़ियुनि सां तलब चयो त मूंसां मुख़्तलिफ़ मुल्कनि मां माण्हुनि इहो राब्तो करे पुछा पिए कयो त मां पाकिस्तान में थी छा रहियो आहे। ऐं जॾहिं अहिड़ा वाक़िया हुजनि जेके कानून खां मथां हुजनि, हर फोर्सिस जो पंहिंजो डोमेन आहे, IG साहब जो पंहिंजो डोमेन आहे ऐं DG रेंजर साहब जो पंहिंजो डोमेन आहे ऐं हर कंहिंखे पंहिंजे पंहिंजे डोमेन में रही करे आइन ऐं कानून हिकिड़ियूं सर्टेन हदूं मुक़ररु कयूं आहिनि। पर जेकॾहिं उते का बि सोचियां पियो त IG वारे हिन सॼे हुन में जॾहिं पुलिस जी हाई कमांड जेको आहे उहो
मोकल जी दरख़्वास्त थी लिखे त उन में जेको मैन हैंडलिंग वारो जेको लफ़्ज़ आहे उहो तव्हां बिल्कुलु सही चयो, उहो वॾो वॾो इम्पोर्टेंट आहे। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे मैन हैंडलिंग तॾहिं थी थिए जॾहिं को माण्हू रेज़िस्ट करे थो, मज़ामत करे थो। बिल्कुलु शायदि हिकिड़ो इन लफ़्ज़ खे ॾिसी जेको आहे हिकिड़ी इब्तिदाई तौर ते इहो शायदि चई सघिजे थो त IG सिंध जेको आहे उहा मज़ामत कई आहे, तॾहिं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहो धिका ऐं इन टाइप शयूं जेके मैन हैंडलिंग में अची थियूं वञनि उहा थी आहे। पर हाणे IG सिंध जेको आहे उहो इंतहाई ईमानदार, बासलाहियत ऐं प्रोफेशनल ऑफिसर आहे। हुन लाज़मी तौर ते इहो जेको आहे सो रेज़िस्ट कयो हूंदो, इहो कंहिंजो अख़्तियार आहे त राति जो 2 बजे मुंहिंजे घर खे अची करे जेको आहे सो कड़ो चाढ़िजे ऐं मूंखे को ज़ोरी खंभण जी कोशिशि कई वञे, उन ते हुन लाज़मी तौर ते जेको आहे सो एहतिजाज कयो हूंदो, मुज़ाहिमत कई हूंदी, जंहिंजे करे IG खे मुज़ाहिमत करणु घुरिजे। जेको पाण अक्सर जेको पाण जेको आहे उहो पढ़ियो बि आहे, ॾिसंदा बि आहियूं, हर एक्शन जो रिएक्शन थिए थो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे अमल जो रद्द अमल थिए थो। त ही जेको पाण वटि 2 जेके आहिनि एडिशनल IGs ऐं 5-6 खनि जेके आहिनि उहे डिप्टी इंस्पेक्टर जनरल्स आहिनि, उन खां अलावा SSP सतह जा 7 खनि ऑफिसर आहिनि, उन्हनि मोकल ते ज़ाहिरी ॻाल्हि आहे वञण लाइ दरख़्वास्तूं ॾिनियूं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त मोरल जेको आहे फोर्सिस जो वॾो इम्पोर्टेंट हुजे थो न, त जेको इहो मैन हैंडलिंग जी पाण ॻाल्हि कयूं था, उन अमल जो रद्द अमल बि असांखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे नज़र अचे थो। हाणे जेको इहो हेॾो सारो रद्द अमल आहे, इनखे हिते पेसिफाई कीअं कबो, इनखे थधो कीअं आणिबो? छा आर्मी चीफ साहब जो नोटिस, चीफ मिनिस्टर साहब जी मिनिस्ट्रियल कमेटी इहो उन जा ऐलान हिन सॼी सूरताल खे थधो कंदा? सही, हाणे चीफ मिनिस्टर साहब त वीचारो खुली करे ॻाल्हि करण जी पोज़ीशन में शायदि न हो। जेका चीफ मिनिस्टर साहब जा बयान या प्रेस कॉन्फ्रेंस आई उन ॻाल्हियूं वेग कयूं, पर बुनियादी तौर ते बिलावल भुट्टे ज़रदारी जी जेका प्रेस कॉन्फ्रेंस हुई उहा हुन वरी तमामु जुरियतमंदी सां प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं हुन इहो सॼो वाक़ियो पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में माण्हुनि सां, अवाम सां, पंहिंजे वोटरनि सां, सिंध जे जेको आहे सो जेको हुनजो आइडियंस आहे उन सां हुन शेयर कयो ऐं हुन इहा ॻाल्हि वरी जुरियत सां कई ऐं मुतालबो कयो चीफ ऑफ आर्मी स्टाफ खां ऐं ISR जी चीफ खां त इन शइ जी तहक़ीक़ात थियणु घुरिजे, हीउ अहिड़ो गैर क़ानूनी क़िस्म जो अमल छो थियो आहे। ऐं पोइ तंहिंजे ई रद्द अमल में जेको आहे चीफ ऑफ आर्मी स्टाफ बिलावल भुट्टे ज़रदारी साहब सां ॻाल्हायो ऐं हुनखे इहा ॻाल्हि यकीन ॾियारायो त इन ते असां जेको आहे सो तहक़ीक़ात कयूं था ऐं हुन ISPR जो प्रेस बयान बि आयो त हुननि कोर कमांडर कराची खे इहो हुकुम कयो आहे त इहा तहक़ीक़ात करे। मां सम्झां थो जेकॾहिं इनखे तहक़ीक़ात करे ऐं इनखे पुॼाए बि जा ॾुहारी आहिनि, जेकॾहिं उन्हनि खे उनजी सज़ा मिलंदी, छो त हर क़ाइदे कानून में को बि अबो दलाव न आहे, कहिड़ो बि ताक़तवर हुजे, वॾे में वॾी पोस्ट हुजे, उनखे कानून ऐं आइन जो एतिराम करिणो आहे। जेकॾहिं हू उनखे कानून ऐं आइन जो एतिराम कंदे इहो सज़ा ऐं जज़ा जे सूरताल इनखे निज़ाम खे राइज कंदो त मां सम्झां थो त सिंध जे माण्हुनि जी अॻियो आर्मी जी तोकीर वधंदी, आर्मी जी वधंदी। असां वटि सज़ा ऐं जज़ा जो जेको निज़ाम आहे उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे ताक़तवर खे किथे जी सज़ा मिले असां वटि। ॾिसो न असां वटि त इहा ॻाल्हि त बिल्कुलु तव्हांजी सही आहे, इहा ॻाल्हि त बिल्कुलु तव्हांजी सही आहे, पर उनजे बावजूद बि हिन हेॾे वॾे वाक़े जेको सॼी दुनिया जे अंदरि पाकिस्तान जे लाइ जेको आहे सो मतिलबु आहे त हिकिड़ो शेम जो सबबु बणियो आहे त लाज़मी तौर हुनखे एड्रेस त ज़रूरु करणु घुरिजे ऐं मां सम्झां थो, मां उमेद त कयां थो त चीफ ऑफ आर्मी स्टाफ हिनखे एड्रेस कंदो। एग्ज़िट स्ट्रेटेजी छा आहे? मां अॼु काफ़ी माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे हिन सिलसिले में, 2 व्यू पॉइंट मिलिया आहिनि। हिकिड़ो व्यू पॉइंट त इहो आहे त अदा इहो आस्ते आस्ते जेको आहे हज़म थी वेंदो ऐं मामिलो जेको आहे उहो थधो थी वेंदो। ॿियनि दोस्तनि जो इहो ख़्यालु आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त को न को त तव्हां जेको आहे उहो को ज़िमेदार बणाईंदो न, त
इहो जेको हेॾो सारो जेको ड्रामो थियो कंहिंजे मंशा ते थियो, कंहिंजे हुकूमत ते थियो, सरकार जा पंहिंजा बयान, सिंध सरकार जी पंहिंजी इंफॉर्मेशन, पंहिंजा बयान। ॿियो इहो आहे त को न को ज़ारी ॻाल्हि आहे, इन जो तव्हां नतीजो तव्हां कढंदव। तव्हांजो छा ख़्यालु आहे त हे वक़्त सां गॾोगॾु 2-4 ॾींहंनि में पाणी मामिलो थधो थी वेंदो, या कंहिं न कंहिं खे जेको आहे उहो ज़िमेदार त करार ॾिनो वेंदो न? छा तव्हांजो छा? मां सम्झां थो जेकॾहिं मामूल जी हालत हुजे हा त थधो थी वञे हा, पर जीअं त मुल्क जे अंदरि हिकिड़ो तहरीक वारी सूरत हाल आहे, PDM तहरीक हलाए पई, 18 तारीख़ हिते जलसो थियो, 25 तारीख़ कोयटा में जलसो थियो, थींदो त मां उन खां अॻु में लाज़मी तौर ते इन जो कंक्लूज़न कढणो पवंदो, ऐं जेके बि इन जो ॾोहारी हूंदा उनखे ज़रूरु उनजी निशानदेही थींदी, छो त तहरीकी अमल आहे न। तहरीकी अमल में इहा ॻाल्हि वरी लखनि ऐं हज़ारनि माण्हुनि जे साम्हूं वरी दोहराए बि। 11-12 पार्टियूं आहिनि पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट में, उहो हर माण्हू दोहराईंदो ऐं चवंदो त जंहिं मुल्क जे अंदरि आय जी सलामत न हुजे त उते अवाम कहिड़ो सलामत रहंदो, माण्हुनि जूं इज़तूं कीअं सलामत रहंदियूं। ऐं जंहिं मुल्क जे अंदरि पुराणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जेको आहे सो वज़ीर आज़म आहे, इंतिहाई हिकिड़ी वॾी तमामु पार्टी जो क़ाइद आहे ऐं रेस्पेक्टेबल हिकिड़ी पर्सनैलिटी आहे पाकिस्तान जी। उन पर्सनैलिटीअ जे न्याणी जिते हुनजी होटल में कमरे में सुतल हुजे, उनजो दर वञी करे हुनखे जेको आहे सो चादर ऐं चार दीवारी जो एतिराम न कजे, इहे त अफ़सोसनाक ॻाल्हियूं आहिनि। इहे कंहिं बि रूल ऑफ लॉ वारे माशरे में इन जो तसवर ई नथो करे सघिजे, भला काॾे भॻो पियो वियो। छा तवक़ो तव्हांजी छा आहे, तव्हांजो हिकिड़ो अंदाज़ो छा आहे त कोयटा वॾो हिकिड़ो इम्पोर्टेंट शहर आहे, ज़ारी ॻाल्हि आहे त 25 तारीख़ ते उते जेको आहे उहो मुखालिफ़ धुर जेको आहे पंहिंजी मुज़ाहिरो कंदी, क़ुवत जो मुज़ाहिरो कंदी। ही जेको कराची वारो वाक़ियो आहे, कराची वारी जेका किस्त आहे, इहा कोयटा जलसे में रिफ्लेक्ट कंदी? बिल्कुलु सही, इहा वॾो फोकस थींदो कोयटा जे जलसे में। इहा जेसिताईं इन ॻाल्हि खे मुंतक़ी इंजाम ते न पुॼायो वेंदो, इहा ॻाल्हि त ज़िक्र ऐं फ़िक्र में बि रहंदी। पर सिंध जो माण्हू छा महसूस कंदो, उहो छा चवंदो त सिंध को मफ़तूह इलाइक़ो आहे, जिते जो IG बि महफ़ूज़ न आहे, त आम माण्हू कीअं महफ़ूज़ हूंदा? ऐं रोज़ जेको आहे सो जॾहिं जंहिं मुल्क में जंहिं शहर में माण्हू खॼियो वञनि, ख़बर नथी पए त बाबा हिन माण्हुनि खे, हिन ॿारनि खे, हिन सियासी कारकुननि खे, इल्मी अदबी कारकुननि खे केरु थो खणी वञे, इहा ख़बर नथी पवे। ऐं उहे माण्हू वरी 6-6 महीना साल गुमशुदगी खां वापसि अचनि था। त मां सम्झां थो त इहो कंहिं बि माशरे जे लाइ हिकु सुठो सवण कोन्हे। हाकमनि खे अॼु कंक्लूज़न करणु घुरिजे त हर शइ जो योम हिसाब त हुजे न। असांजो इहो ऑफेंस कयोसीं त असांखे छा मिलियो, छा असां जेको आहे सो विञायोसीं। असांजी ख़्वाहिश आहे त इहा सलाह जेको आहे अला करे पाकिस्तान जे हुकुमराननि में जेके अकुलमंद हुकुमरान आहिनि उन्हनि जे कननि ते ज़रूरु पवे ऐं कुझु न कुझु थिए। पाण हिन नतीजे ते पहुचंदासीं त हीउ वाक़ियो जेको आहे उहो तकड़ में ख़तमु थियण वारो कोन्हे, थधो थियण वारो कोन्हे। इहो PDM जी तहरीक जे पस मंज़र में हिन जो पड़ाड़ो अञा काफ़ी अरसे ताईं हलंदो, ईअं पाण चइजे। बिल्कुलु बिल्कुलु हलंदो। इन खां पोइ सीरीज़ आहे जलसनि जी। कोयटा खां पोइ ॿियनि शहरनि में जलसा थियणा आहिनि। पेशावर में जलसो थियणो आहे, मुल्तान में जलसो थियणो आहे, लाहौर में जलसो थियणो आहे, वरी रैलियूं इस्लामाबाद ते जेको आहे सो कहा कंदियूं। तव्हां छा था सम्झो? पर हाणे इन सॼे ज़िक्र फ़िक्र में, सॼे बहस मुबाहिसे में वज़ीर आज़म पाकिस्तान किथे आहे? उनजो त किथे नालो निशान ई कोन थो मिले। हालांकि उन फोर्सिस जो, रेंजर्स जे फोर्सिस जो जेको वफ़ाक़ी फोर्सिस जो जेको आहे सो निगहबान या उनजो कंट्रोलिंग अथॉरिटी त वज़ीर आज़म आहे। हू जेको असांजो दाख़िला वारो वज़ीर आहे, न वज़ीर आज़म जो को ट्वीट आयो आहे, न दाख़िला वारे वज़ीर जो को बयानु आयो आहे। तॾहिं चवां थो त असां हिकिड़ो ॾींहुं ॾिसूं त पोइ मुंहिंजे ख़्याल में इन ख़ामोशी खे पाण वधीक सम्झण में कामयाब थी वेंदासीं, सम्झो। ऐं अॼु मुंहिंजे ख़्याल में अॼु
अॼु हिते पुॼाणी कयूं त हिन वाक़े जो पढ़ाॾो बि जारी रहंदो ऐं पाकिस्तान जी पॉलिटिकल हिस्ट्री में सिंध में जंहिं क़िस्म जी हथ चुरांद थी कंहिं कई अॻिते ख़बर पवंदी इहा हथ चुरांद बि तारीख़ जे जेको आहे ऊंधा पननि जे तौर ते असांजे साम्हूं हूंदी मुंहिंजे ख्याल में। तव्हांजी वॾी महिरबानी। सिंध जे माण्हुनि खे इहो महसूस त थियो हूंदो न त भई असां को पाकिस्तान में ॿिए दर्जे जा शहरी आहियूं छा आहियूं। अॼु सिंध जे माण्हुनि इहो महसूस त कयो हूंदो न साईं। हा बिल्कुलु। बहरहाल वरी सुभाणे इंशाअल्लाह पंहिंजे नाज़रीन जे साम्हूं हूंदासीं सुभाणे जा जेके इवेंट्स आहिनि उन ते नज़र फेराइण जे लाइ। नाज़रीन वठूं था इजाज़त। अल्लाह शुक्र।